अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे बयानुल क़ुरान बिल क़ुरान। माना त अल्लाह ताला जो दावा है त ही क़ुरान सम्झण लाइ आसान आहे। तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं आयत में किथे को इबाम आहे त वरी ॿियनि आयतुनि में अल्लाह साईं उनखे साफ़ करे थो छॾे। इहो आहे बयानुल क़ुरान बिल क़ुरान। त माना क़ुरान पाक कंहिं बि शइ खे लिकल कोन थो छॾे, उनखे साफ़ थो करे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अल्लाह पाक जो क़ुरान शरीफ़ यकीन कयो त जीअं हिकिड़ो मैथमेटिकल मॉडल हूंदो आहे न, ईअं अल्लाह साईं क़ुरान खे डिज़ाइन कयो आहे। मोतियुनि जे हार वांगुरु शयूं पाण में ॻंढिलियूं आहिनि। थोरो को नंढिड़ो मिसाल थो ॾियां। जीअं मिसाल तौरु सूरह बक़रा खे अचो त सूरह बक़रा में टोटल 9 ग्रुप आहिनि। पहिरियों जेको ग्रुप आहे आयत नंबर 29 ताईं, इन में ईमान कुफ़र जी ॻाल्हि आहे। वरी ॿियो ग्रुप आहे 30 खां 39 ताईं, पैदाइश ऐं इल्म जो ग्रुप आहे। वरी उन खां पोइ टियों ग्रुप आहे 40 खां 153 यहूदनि जे लाइ कानून आहे। वरी चौथो ग्रुप 124 खां 141 आयतूं इब्राहिम अलैहिस्सलाम जी आज़माइश। वरी 6हों ग्रुप में वरी मुस्लमाननि लाइ आज़माइश। 7हें ग्रुप में मुस्लमाननि लाइ कानून। वरी 8हें ग्रुप पैदाइश ऐं इल्म, ऐं पोइ 9हें ग्रुप ईमान कुफ़ुर। माना ही हिकिड़ियूं जोड़ियूं आहिनि। हाणे जेकॾहिं मां हिन खे पाण में ॻंढियां त विच में जेके आयत अचे थी तहवील क़िबले जी हिकिड़ी आयत आहे उहा। हाणे जेकॾहिं इन ग्रुपनि खे मां पाण में मिलायां त तव्हां ॾिसंदव त ग्रुप 1 ऐं ग्रुप 9 साॻी ॻाल्हि थो करे। ग्रुप 1 में ईमान कुफ़ुर त ग्रुप 9 में बि ईमान कुफ़ुर। वरी ग्रुप 2 उहो वरी ग्रुप 8 सां पैदाइश ऐं इल्म, हुन में पैदाइश इल्म। वरी ग्रुप 3 यहूदियुनि जे लाइ कानून। वरी ग्रुप 7 में मुस्लमाननि जा कानून। वरी ग्रुप 4 में इब्राहिम वारी आज़माइश। वरी ग्रुप 6 में मुस्लमाननि जी आज़माइश। अल्लाह ताला जो सॼो आयतूं ईअं ॻंढिलियूं आहिनि पाण में, जीअं को हार हूंदो आहे न, ईअं आहे सॼो इहो। ऐं विच ते जेको हिकिड़ी ग्रुप आहे उहा आयत आहे तहवील क़िबला, जंहिंमें क़िबलो तहवील थियो। याने अल्लाह ताला जी दावा छा आहे? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमान। अल्लाह तो फरमाए व नज़लना अलैकल किताब, चए थो हीउ जेको मूं तव्हां ते किताब नाज़िल कयो आहे क़ुरान, तिबियानन लिकुल शइ, माना हिन में हर शइ जो बयानु आहे। हर शइ, कहिड़ी शइ? आमलेट ठाहिण जो बयानु कोन हूंदो, साग रधण जो बयानु न हूंदो। हिन में अल्लाह थो चए मां हर शइ उहा तव्हांखे ॾसी आहे, जंहिं ते अमल करे तव्हां जन्नत वञी सघो था। हिन मां का शइ ॿाहिरि कान्हे का। तिबियान लिकुल शइ, तव्हांजे ही तव्हांजो कोर्स जो किताबु आहे, तव्हांजो पेपर हले पियो थो। तंहिंजे करे दुनिया में जेके बि तव्हां हींअर पेपर ॾियो था, उते को बि मुश्किल सुवालु अचे थो, क़ुरान हुनखे एक्सप्लेन कंदो। ऐं बहुदऊं व रहमतन व बुशरा लिल मुस्लिमीन, चए थो मां अहिड़ो सबलो कयो आहे जो इन में तव्हांजो डायरेक्शन बि आहे, रहमत आहे, ऐं मुस्लमान लाइ ख़ुशख़बरी आहे। वरी ॿी जाइ ते अल्लाह साईं क़ुरान में फरमाए थो लक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल मसलिन, चए थो हिन क़ुरान शरीफ़ में असां इंसान लाइ हर क़िस्म जी मिसाल बयानु कयो आहे, जेको तव्हांजे दुनिया में तव्हांजे हर मसइले जो तव्हांखे जवाबु हितां मिलंदो। अबा अक्सर नास इला कफ़ूरा, लेकिन अक्सरियत माण्हू हिनखे मञनि कोन था ऐं कुफ़ुर कनि था। वरी थो रब साईं फरमाए सूरह कहफ़ में वलक़द सरफ़ना फ़ी हाज़िल क़ुरान लिन्नास मिन कुल मसलिन, लेकिन वकान इन कान अल इंसान अक्सर जदला, पर माण्हू आहे बहस थो करे, जदल थो करे, जिदाल थो करे, तंहिंजे करे सम्झे नथो। वरी अल्लाह ताला फरमाए थो लक़द ज़रबना लिन्नास फ़ी हाज़िल क़ुरान मिन कुल मसलिन लअल्लहुम यतज़क्करून, त जीअं माण्हू पास थी वञनि, नसीहत हासिलु कनि। क़ुरानन अरबियन, क़ुरान अरबीअ में आहे। छो अरबीअ में ॾिनो अथई? छाकाणि त हीअ जेका लैंग्वेज आहे न अरबीअ जी, इन जी हिकिड़ी ख़सूसियत आहे। कहिड़ी? त टाइम सां गॾु हिन जी लैंग्वेज तब्दील कान थी थिए।
1400 साल 1500 साल जेका अरबी अॼु बि उहा ई आहे। लेकिन कंहिं बि ॿी लैंग्वेज जो मिसाल वठो, सिंधीअ खे वठो, शाह लतीफ़ जा शेर असांखे सम्झ में ई कोन था अचनि। अंग्रेज़ी जो वठो, शेक्सपियर जी अंग्रेज़ी अॼु हले ई कान थी, न को हुन जी माना असां करे सघंदासीं। तंहिंजे करे ही छाकाणि त अरबी ॿाहिरियों लफ़्ज़ वठे नथी। मिसाल जे तौरु मिसाल ॾींदो आहियां, हाणे जनरेटर आम इस्तेमालु घरनि में थियनि था, इन जो सिंधी केरु ॿुधाए मूंखे? शाबाश, कंहिं ख़बर आहे जनरेटर खे सिंधीअ में छा चइजे? तव्हां ॿुधाईंदो साईं? लेकिन अरब छा चवंदा? मौलूद कहरबा। कहरबा चइबो आहे बिजलीअ खे, मौलूद माना जेका ॼणे आहे न, माना लाउड स्पीकर। ॿुधायो सिंधीअ में छा चइबो लाउड? तव्हां वठण में ईंदव हुनखे छा चवंदव? आहे को ॿियो नालो? लेकिन अरबी छा चवंदो? मुकबरतुल सौत। मुकबर माना वॾो करणु, सौत माना आवाज़। तंहिंजे करे रब फरमाए थो त क़ुराननि अरबियन, ही क़ुरान इन लाइ असां अरबीअ में ॾिनो आहे जो क़यामत ताईं जी लैंग्वेज तब्दील न थींदी। जी लैंग्वेज तब्दील थी वेंदी त माण्हू अलाए कहिड़ियूं मानाऊं कढंदा हिन जी। ग़ैर ज़ी एवजन, एवज चइबो आहे ॿीण में, माना का अंदरूनी माना, माना क़ुरान पाक जी का अंदरूनी माना कान्हे का। जेके हिन जा लफ़्ज़ आहिनि, मिसाल तौरु मां विचां कढां थो, मिसाल तौरु कारत अन्ना यकून अली ग़ुलामुन, बीबी मरियम चयो मूंखे पुटु किथां थींदो? वलम यमससनी बशरुन, मूंखे कंहिं इंसान छुहियो कोन्हे। वलम अकु बगिया, न को मां बदकार औरत आहियां। हिन जी अंदरूनी माना थी नथी सघे। जेका माना आहे जी साम्हूं आहे, जेके ठग आहिनि उहो जी अंदरूनी माना कंदा। साईं असां अंदरूनी माना, क़ुरान थो चए ग़ैर ज़ी एवजन जी अंदरूनी माना कोन्हे। छाजे लाइ? लअल्लहुम यत्तक़ून, त माण्हू सुधरी पवनि। पोइ जे अंदरूनी माना थींदी, को पंहिंजे तरीक़े सां कढंदो। हे जेको आगाह खानी आहिनि, इन जो सॼो धंधो अंदरूनी माना ते आहे। अलाह फरमाए थो इन हुअ इल्ला ज़िक्रुन लिल आलमीन, चए थो हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे, इहो जेके बि हिन धरतीअ ते इंसान रहनि था, चाहे जर्मन हुजनि, अंग्रेज़ हुजनि, मुस्लमान हुजनि, हिंदू हुजनि, सभिनी जे लाइ हिन में नसीहत आहे। वल तल मुन नबह बादहीन, केतिरा माण्हू उमिरि अॻिते वधंदनि त उन्हनि खे क़ुर जी ख़बर पइजी वेंदी, किन खे मरण खां पोइ ख़बर पवंदी त क़ुर छा हो। अलाह साईं इहो थो फरमाए। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में 4 दफ़ा चयो आहे। आयत नंबर 16, आयत नंबर 22, आयत नंबर 32, 40, छा लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल में मुद्दकिर, माना असां क़ुर खे सम्झण वास्ते आसान कयो आहे केरु सम्झण वारो? माना जेकॾहिं ही पेपर हिन मां ही कोर्स जो किताबु आहे, जेकॾहिं ही आम माण्हूअ जे सम्झ में न ईंदो, पोइ पेपर किथां ॾींदो? मां थो पुछां, हिकिड़ो जेको रिढूं थो चारे या मेहूं थो चारे, न सिंधी पढ़ी सघे, न अरबी पढ़ी सघे, न उर्दू पढ़ी सघे, उन खे बि हिन मां पेपर ॾियणो आहे। हाणे उहो कीअं मालूम कंदो? इहो कंहिं छोकिरे खे सॾु कंदो, पुट खे सॾु कंदो, चवंदो बाबा मूंखे तूं रुॻो माना ॿुधाए। हाणे ॿुधो, पुट खोलींदो विचां, मां तर्जुमो थो कयां। पोइ जॾहिं लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे के पुट खे जो हुनखे नसीहत कयईं त ए मुंहिंजा पुट शिरक न कजांइ, छो त शिरक अलाह ते वॾो ज़ुल्म आहे। ऐं इंसान खे असां इहा वसियत कई आहे पंहिंजे माउ पीउ जे बारे में, छो त माउ हुनखे पंहिंजे पेट में खयों तकलीफ़ुनि सां, ऐं हुनखे 2 साल खीरु पीआरियईं, त उन जो शुकुरु कर, मुंहिंजो बि शुकुरु कर, पंहिंजे माउ पीउ जो शुकुरु कर। पर जेकॾहिं तोखे इहे माउ पीउ शिरक ते ज़ोर भरनि, जंहिंजे बारे में तोखे इल्मु न आहे, त पोइ तूं उनजो चवणु न वठि, पर हुननि सां दुनिया में साथ ॾे। सिंपल माना आहे न। हाणे जेकॾहिं उहो ॿकरियुनि रिढार वारो इहा ॻाल्हि ॿुधंदो त उनखे मालूमात मिली वेंदी। इन में आसान आहे क़ुर। अलाह फरमाए थो, हाणे अचूं था क़ुर जो बयानु क़ुर सां। मिसाल तौरु पहिरीं ॻाल्हि, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, माना तारीफ़ आहे रब जी जेको आलमनि जो रब आहे। हाणे हिते सुवाल थो पैदा थिए, लम यज़कुर ताला लिहम्दहू हुना ज़र्फ़न मकानियन वला ज़मानियन, चए थो अलाह जो जेको हम्द आहे इहो हिते डिटेल कोन्हे त अलाह जो हम्द कहिड़े टाइम ते थींदो, कहिड़ी दुनिया में थींदो, कहिड़े ज़माने में थींदो, छा अलाह जो हम्द पास्ट टेंस में आहे, फ्यूचर टेंस में आहे, किथे थींदो। हाणे कंहिं बि तव्हांखे अचे केरु मुंझाए सघे थो, बाबा कहिड़ो हम्द, किथे, कॾहिं थींदो? त पोइ वरी असीं क़ुर खां पुछंदासीं त अलाह साईं हे छा थो चओ? ॿुधो, हाणे अलाह थो चए फसुबहान अल्लाह, माना अलाह जी तस्बीह आहे। हीन तुमसून व हीन तुस्बिहून, शाम जो जॾहिं अचो था ऐं सुबुह जो, लहुल हम्द, ऐं उन जो हम्द आहे फिस समावात वलर ज़मीन, आसमाननि में
व अशियऊं व हीन तुज़हरून, ऐं राति जो बि ऐं मंझंदि जो बि, माना टाइम बि अची विया, प्लेस बि अची वियो हम्द जो, क़ुर ज़ाहिर छॾियो करे छॾियो। हुते सुवाल थो पैदा थिए त घणे हाणे हीअ आयत आहे सूरत रोम में, ऐं इहो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इहो सूरह फातिहा में आहे, लेकिन इन खे एक्सप्लेन करे छॾियईं। न एतिरो, पर वरी छा थो चए, वहू अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, माना सभु कम हू अकेलो करे थो, हुन जा पावर पंहिंजा आहिनि, प्रॉपर्टी हुनजी आहे, तंहिंजे करे हू फ़ैसिलो कंदो पुटु ॾिए या न ॾिए, तव्हांखे रिज़्क़ ॾिए या न ॾिए। इन डिसीशन में अलाह कंहिंखे बि शेयर कोन थो करे। लहुल हम्द फिल ऊला वल आख़िरा, शुरूअ में बि हुनजो हम्द आहे, आख़िरत में हम्द आहे। व लहुल हुकुम, ऐं सभु डिसीशन हू पाण थो करे। व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हां अलाह वटि मोटणो। हाणे हम्द खे ॾिसो केॾो एक्सप्लेन थो करे। वरी थो चए अल्हम्दुलिल्लाह लज़ी लहू मा फिस समावात व मा फिल अर्द, माना हम्द आहे हुन अलाह जो जेका सॼी ज़मीन आसमान जी प्रॉपर्टी उन जी आहे। वलहुल हम्द फिल आख़िरत, ऐं आख़िरत में बि हुनजो हम्द थींदो। वहुल हकीमुन ख़बीर, माना हाणे असांजो हम्द क़ुर ज़ाहिर करे छॾियो त कहिड़ो मकान अथसि, कहिड़ो टेंस अथसि, कहिड़े इलाइक़े में आहे, हम्द किथे आहे। तंहिंजे करे हाणे असांखे गुबार लही वियो, केरु असांखे धोखो न ॾिए त बाबा तव्हांखे कहिड़ी ख़बर हम्द किथे थो थिए। वरी अचो ॿियो आलमी रब्बिल आलमीन, हाणे चए लम युबैन ताला हुन मल आलमून, इहे आलम छा आहिनि, कहिड़ा आलम। अचो हाणे इन्हीअ शइ खे वरी क़ुर ॾसे थो सूरतुल शोरा में। अलाह चए थो व तिल्क नेमतुन तमन्नुहा अलैय अन अबदत बनी इसराईल काल फ़िरौन वमा रब्बुल आलमीन। चए थो त हीअ जेके फ़िरौन थो पुछेसि, काल फ़िरौन वमा रब्बुल आलमीन, इहो आलमीन जो रब केरु आहे, फ़िरौन थो पुछे। त जवाबु जेको ॾिए थो न त आलमीन केरु, चए थो काल रब्बु समावात वल अर्द वमा बैनहुमा, हीअ रब आहे ज़मीन ऐं यूनिवर्स ऐं हुनजे विच में सभिनी एरियाउनि जो। इन कुंतुम मूकनीन, जेकॾहिं तव्हांखे ते यकीन आहे। काल लिमन हौलहू, त फ़िरौन पंहिंजे दरबारनि खे ईअं निहारे छा थो चए, अल्लाह तस्तमिऊन, अड़े ॿुधोसि था इहा ॻाल्हि, अल्लाह तस्तमिऊन, माना मूसा अलैहिस्सलाम अचो चईसि कहिड़ो रब्बुल आलमीन, मां पाण खे रब चवां थो, तूं कहिड़ो रब्बुल आलमीन। चई रब्बुल आलमीन उहो आहे जंहिं ज़मीन आसमान जो मालिक आहे, ऐं विच में इन कुंतुम मूकनीन, जेकॾहिं फ़िरौन तूं ऐं तुंहिंजा दरबारी हिन ॻाल्हि ते यकीन रखनि। त काल लिमन हौलहू, त सॼे दरबारनि ॾे इशारो करे चवे थो अल्लाह तस्तमिऊन, अड़े ॿुधोसि था ॻाल्हि। काल रब्बुकुम व रब्बु आबाइकुमुल अवलीन, त मूसा अलैहिस्सलाम चयो त न सिर्फ़ु एतिरो, पर इहो रब न सिर्फ़ु जेको आहे तुंहिंजो बि रब आहे ऐं तुंहिंजनि वॾनि जे जेके मरीज़ उन्हनि जो बि रब आहे। त माना क्लियर थी वई त रब्बुल आलमीन छा आहे। वरी अचे थो रहमान रहीम। हाणे ॻाल्हि आहे त इहो जेको रहमान आहे, माना तमामु घणो रहम करण वारो, ऐं रहीम माना रहम करण वारो। हे मुबालगे जो सीगो आहे। इन खे हीअं डिफरेंट कबो त रहमान ऐं रहीम, जीअं माउ ऐं पीउ जो औलाद ते रहम हूंदो आहे, पीउ वारो रहम रहमान वारो आहे, ऐं माउ जो रहम रहीम वारो आहे। रहमान माना पीउ छा चाहींदो त छोकिरे खे पादर हणा, जेकॾहिं रुले, स्कूल नथो वञे त मार ॾियांसि, सही नथो पढ़े त मां कयांसि, बुरी सोहबत करे त मां तशदुद कयांसि। माना हू चाहींदो आहे त मुंहिंजो पुटु कामयाबु थी वञे, एज़ अ ह्यूमन बीइंग, इंसान कामयाबु थिए, पोइ चाहे उन खे इन जे लाइ हुनखे सख़्ती बि करणी पवे। ऐं रहीम माउ वारो आहे त उनखे परवाह न हूंदी आहे त मुंहिंजो पुटु डॉक्टर इंजीनियर थिए, हुनखे रुॻो परवाह हूंदी आहे मानी खाधी अथई, निंड सही थो करे, मुंहं में छो रतु नज़र नथो अचे। इहा त अलाह पाक ॿई शयूं, रहमान माना अलाह चाहे थो त मुंहिंजो बानो जेके मां हिते अहकाम ॾिना आहिनि उन ते अमल करे, जेकॾहिं तकलीफ़ अचे थी सहे त जीअं जन्नत में वञे। ऐं उन सां गॾु रहीम माउ वारो बि अलाह रहम करे थो त मुंहिंजो बानो ख़ुशि रहे, मुंहिंजे कमनि ते हले, दिलि ख़ुशि रहेसि ऐं पंहिंजो लाइफ इंजॉय करे, अलाह इहो चाहे थो। हाणे आहे त इन में इहो रहमान छा आहे। हाणे इन ते क़ुर एक्सप्लेन थो करे, चए थो अवलम यरौ इलल तईर, चए थो तव्हां भला मथे पखीअ ॾे त निहारियो, फ़ौक़हुम मथां, साफ़ातियूं व यकबिदन, चए थो इन पर फैलाइनि बि था, वरी परनि खे इन बंदि बि कनि था। मां युमसिकुहुन्न इला रहमान, इन खे केरु हवा में बिहारियो वेठो अलाह खां सवाइ। सोचो त सही, माना इहा कहिड़ी हुन में एरोडायनमिक्स डिज़ाइन अलाह ताला कई आहे त हेॾो वज़न वारो मथे बीठो आहे। ऐं कॾहिं चऊं था त परनि जे करे थो, पर पर बि जॾहिं हीअं थो करे तॾहिं हले पियो थो। इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर, बेशक अलाह ताला हर शइ खे ॼाणे थो। वरी अचे थो अर रहमान, माना हीउ उहो आहे त मुंहिंजो बानो जन्नत में वञे, पोइ भली तकलीफ़ सहे। सही आहे न पीउ वारी ॻाल्हि। अर रहमान छा थो चए, अल्लमल क़ुरान,
माना मां इंसान खे जेको अल्लाह जी वॾे में वॾो सा रहम आहे असांखे इल्मु ॾिनई क़ुर जो। छो त ॾिसो न क़ुर छा आहे। मां तव्हां खां पुछां थो त असां हिते वेठा आहियूं, अलाह जी मानी खाऊं था, अलाह जा सूफ़ अंब सभु खाऊं था, खीर पियूं था, अखियुनि ताईं ॾिसूं था, पोइ अलाह खां त असां पोइ पुछूं साईं थैंक यू वेरी मच, पर हेॾी तकलीफ़ छो कई थी, असां खां छा थो चाहीं? हा, इहो जेका शइ आहे त असां खां छा थो चाहीं, उहो जवाबु हिन में अची वियो। तंहिंजे करे चए थो, इहा वॾे में वॾो मुंहिंजो तव्हांजे मथां रहम आहे त मां तव्हांखे हिन सुवाल जो जवाबु ॾिनो आहे त मां तव्हां खां छा थो चाहियां। त अल्लमल क़ुर, पहिरियों अलाह जो वॾे में वॾो रहम आहे त हिन कोर्स जो किताबु ॾिनो, पोइ ख़लक़ल इंसान, इहा सेकेंडरी शइ आहे त इंसान खे पैदा कयईं, अल्लमहुल बयान, ऐं टीं जेका हुनजी वॾे में वॾी रहमानियत आहे त वी कैन टॉक, असां ॻाल्हाए सघूं था, असीं ॾिसूं बि था, लेकिन जेको ॻाल्हाइणु आहे न इन जी केमिस्ट्री तमामु कॉम्प्लिकेटेड आहे। ॻाल्हाए इंसान कीअं थो, पहिरियों सोचे थो, दिमाग़ में प्रोसेस करे थो, उतां पोइ मेमोरीअ मां लफ़्ज़ थो कढे, छाकाणि त लफ़्ज़ हर लफ़्ज़ जी माना हुजणु खपे। नंढड़ा ॿार आहिनि, फुल कोन ॻाल्हाए सघंदा, उन्हनि मेमोरी कान्हे, लफ़्ज़ ई न अथनि, त माना पहिरीं सोचे ख़्यालु पैदा था कयूं, पोइ इहो प्रोसेस ब्रेन में थो वञे, पोइ उहो ब्रेन वरी जेको आहे सो फिफड़नि में आहे, उहा जेका हवा आहे उन स्पीड सां कढे थो, त जीअं ते काफ लाम इहे सभु हवा जे करे था पैदा थियनि न, त उहे उन सां हवा जी वेरिएशन करे ऐं गले जे तंतुनि मां उहो निकिरी लफ़्ज़ निकिरे थो। इहो अलाह जो वॾे में वॾो असांजे मथां अहसान आहे जो असीं ॻाल्हाए सघूं था। अलाह ताला फरमाए थो, वरी अलाह फरमाए थो, अशम्स वल कमर बि हुसबान, सिज ऐं चंड मैथमेटिकल फार्मूला ते हलनि था। वल नजम वल शजर यसजुदान, ऐं जेके तारा आहिनि, वण आहिनि, उहे सभु अलाह जे हुकुम ते सजदे में आहिनि, अलाह जे हुकुम, यसजुदान जो मतिलबु अलाह जे हुकुमनि ते हलनि था। वसमाए रफ़ाहा, आसमान खे मथे रखियो अथई, वदल मीज़ान, ऐं अलाह बैलेंस चाहे थो, अदुल चाहे थो, चाहे आसमाननि में आहे, ॾिसो न ज़मीन सिज जे चौधारी फिरे पई थी, हालांकि जेका शइ सर्किल में फिरंदी आहे, जे उन में रसी ॿधल न हुजे त ॿाहिरि निकिरी वेंदी। तव्हां पथर खणी हथ सां फेराईंदव, जे रसीअ मां हथु कढंदो त हली वेंदी, त ज़मीन जो फिरे पई थी, रसी किथे आहे? उहा रसी आहे सिज ऐं ज़मीन जी कशिश। त अलाह फरमाए थो त इहो मां उन्हनि में बैलेंस क़ाइमु कयो आहे। त साॻिए नमूने सां असांखां अलाह चाहे थो मुआशिरे में बैलेंस क़ाइमु कयो, अदुल कयो, इंसाफ़ कयो। अलाह ततगऊ फिल मीज़ान, इन बैलेंस में ज़्यादती न कयो कंहिंसां, कंहिंजा पैसा न खाओ, कंहिंसां ठगी न कयो, कंहिंजी ग़ीबत न कयो। व अकीमुल वज़न बिल क़िस्त, ऐं जॾहिं बि को इंसाफ़ कयो, माप तोर कयो, त क़िस्त माना सिधी तराज़ी रखो। भला तुक्सरुल मीज़ान, इन मीज़ान तराज़े में खसारो न कयो, कंहिंजो काण न लॻायो। अलाह फरमाए थो त हुअ लज़ी युसल्ली अलैकुम वल मलाइकत ले युख़रिजुकुम मिन ज़ुलुमात इला नूर, जेके आहिनि से तव्हांजे मथां फ़रिश्ता बि तव्हांजी सलात कनि था, त जीअं तव्हांखे ऊंदाहीअ मां कढी नूर जी तरफ़ जे। वकान बिल मोमिनीन रहीमा, अलाह पाक पंहिंजे बानहनि सां रहम जो मामिलो करे थो। उन खां पोइ अचे थो मालिक यौमिद्दीन। हाणे आहे अबहम अल्लाह ताला यौमिद्दीन, अलाह लिकाए रखियो आहे हिते हिन आयत में, त इहो यौमिद्दीन छा आहे, कहिड़ो ॾींहुं, इन जी एक्सप्लेनेशन कहिड़ी आहे। तव्हांखे त को ठॻो अची चवंदो बाबा तव्हांखे कहिड़ी क़ुर जी ख़बर आहे, यौमिद्दीन छा आहे यौमिद्दीन, त हुनखे चवंदा साईं थधा थियो, अलाह पाक क़ुर आसान कयो आहे, इन यौमिद्दीन खे ज़रूरु हिन डिफाइन कयो हूंदो कंहिं जाइ ते, अचो ॾिसूं था। चए थो वमा अदराक मा यौमिद्दीन, ख़ुदि ई थो अलाह चए थी तव्हांखे कहिड़ी ख़बर त यौमिद्दीन छा आहे। सुम मा अदराक मा यौमिद्दीन, वरी ॿुधायो तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे त यौमिद्दीन छा आहे। चए थो यौम ही उहो ॾींहुं आहे, ला तमलिकु नफ़्सुन लि नफ़्सिन शैया, उन ॾींहुं केरु कंहिंजो पासो कोन खणी सघंदो। मिसाल तौरु हींअर असां छा था कयूं, पुट खे ख़ुशि करण जे लाइ पोइ असां हराम बि था खाऊं, उनखे प्रॉपर्टी ठाहिण लाइ पंहिंजे ॻिचीअ में पाण खे फासायूं था। हालांकि इहा जेका पुट धीअरूं भाउरनि जी जेका रिलेशनशिप आहे, सिर्फ़ु हिन दुनिया जे लाइ। जीअं क़बरनि मां उथंदा त अलाह चए थो ला अंसाब बैनहुम वला हुम यतसाअलून, माना जॾहिं निकिरंदा क़बरुनि मां न, त जेको ब्लड रिलेशन जी अट्रैक्शन ख़तमु थी वेंदी, ऐं हिक ॿिए खे ॾिसंदा त हे मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, लेकिन उन फीलिंग ईअं हूंदी जीअं कंहिं ड्रामे में ज़ाल मुड़ुस थींदा आहिनि या भाउर थींदा आहिनि,
त ॿाहिरि निकिरी को हक़ीक़ी ज़ाल सम्झंदो उनखे, हक़ीक़ी भाउ सम्झंदो, उते एग्ज़ैक्टली इहा फीलिंग हूंदी। ज़ाल खे ॾिसी चवंदो हा इहा दुनिया में हिन किरदारु अदा कयो मुंहिंजी ज़ाल जो। ज़ाल चवंदी हा हा हिन मुंहिंजो मुड़ुस जो, बट देयर बी नो अट्रैक्शन, ब्लड अट्रैक्शन न हूंदी। ला अंसाब ऐं वला यत सालून, माना एतिरी पाण मां हू जेके से थी वेंदा जो पुछंदा बि कोन हिक ॿिए खां त पुट मां त मरी वियुसि, तूं कीअं मोए, एक्सीडेंट में मोए, बीमारीअ में मोए, इहो बि कोन पुछंदो। तंहिंजे करे अलाह थो चए उहो ॾींहुं आहे, उन ॾींहुं तव्हां कंहिंजो केरु कमु कोन कंदो, हर को पंहिंजे लाइ फाथल हूंदो। तंहिंजे करे हिन क़ुर मां सम्झी थो त इंसानु पहिरीं त पंहिंजे पाण खे बचाए न त पंहिंजे पुट खे ख़ुशि करण लाइ मां रिश्वत वठां, या पुट खे गाॾी वठण लाइ मां चोरियूं कयां, इहो मां पंहिंजे पाण खे फासायां, या उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ मां ठगियूं कयां, इहो त पाण खे माराए थो। जॾहिं की इहा रिलेशनशिप ऑर्डनरी आहे। हा जन्नत में वेंदा पोइ वरी रिश्ता एस्टेब्लिश थी वेंदा, लेकिन बिफोर दैट नो। ऐं अलाह फरमाए थो यौम ला तमलिकु नफ्सुन लि नफ्सिन शैया, केरु कंहिंजो पासो कोन खणी सघंदो, वल अम्रु यौम इज़न लिल्लाह, सभु डिसीशन्स अलाह पाण कंदो। उहो ॾींहुं आहे, इहो आहे उहो ॾींहुं। उन खां पोइ वरी अचे थो सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, माना उहो सिधो रस्तो जंहिं ते अलाह इनाम कयो आहे। त हे थो चए त लम युबैन अल्लाह ताला हुना मिन हाउला अलज़ी अनअम अल्लाह अलैहिम, इहो केरु हिन जंहिंजे मथां अलाह इनाम थो करे। सुवाल थो पैदा थिए। अचो क़ुर मां ॾिसूं। अचूं था सूरत निसा, अलाह फरमाए थो वमन युतिल्लाह व रसूल, जेको अलाह ई अलाह जे हिन कोर्स ते अमल कंदो। ही क़ुर अलाह थो ॾसे, वरी हिन ते जेको प्रैक्टिकल कयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे, त माना उन जी जेका प्रैक्टिकल सो बि क़ुर जो हिसो आहे। इहे ॿई शयूं सुन्नत ऐं क़ुर हिकिड़ी ॻाल्हि आहे। त चए थो मई युतिल्लाह व रसूल, माना जेको अलाह ई अलाह से हिन कोर्स ते हलंदो, फ़उलाइक म लज़ीन अनम अल्लाह अलैहिम, त ही उहे आहिनि जिन ते अलाह इनाम कयो आहे, उन्हनि सां गॾु आहे। मिनन नबीन, नबियुनि सां, सिद्दीकीन, सिद्दीक़नि सां, व शुहदा, शहीदनि सां, व सौलिहीन, ऐं भलारनि सां, व हसन, चए थो वाह जी उलाइक रफ़ीक़ा, या कंपनी हूंदी। ॿुधायो, चए थो वाह जी कंपनी हूंदी। जॾहिं अहिड़नि माण्हुनि सां गॾींदो त हसन उलाइक रफ़ीक़ा, चए थो वाह जी कंपनी हूंदी तव्हांजी। अलाह थो चवे। वरी अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त रसूल फरमाए थो त जंहिंजो तर्जुमो इहो आहे त राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां मां गुज़रियुसि, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो वुज़ूअ जो पाणी आंदोसीं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो हिकु ॾींहुं फरमायो त मूंखां तव्हां को सुवालु पुछो, त चई साईं मूंखे मुराफ़क़त तकफ़िल जन्नत, मां चवां थो जन्नत में तव्हां सां गॾु हुजां। ओ गैर ज़ालिक, त नबी साईं चयुसि त भला ॿी का घुर, चई न साईं न, बसि मां चवां थो मां तव्हां सां गॾु हुजां। त छा चयईंसि, काल फ़अइनी अला नफ़्सिक बि कसरतल सुजूद, पोइ इन मामले में तूं मुंहिंजी मदद कर, सजदा वधाए। ईअं कोन चई न बसि ठीकु आहे तूं जहिड़ो आहीं तहिड़ो आहीं, मां अलाह जो नबी आहियां, हल तोखे वठी हलंदुसि। चई नो, छा काल फ़अइनी, सही मुस्लिम हदीस, अला नफ़्सिक बि कसरतल सुजूद, तूं पंहिंजे पाण ते इहा मदद करे, सजदा वधीक कर, माना नफ़िल पढ़ो, अलाह खे यादि करे त मुंहिंजी मदद थींदी, मां तोखे पाण सां गॾु रखे सघां थो, अदरवाइज़ नो। उन खां पोइ चऊं था गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दौलीन, अलहम शरीफ़ में आख़िर में, माना उन सां असांखे शामिलु न कर जंहिंजे मथां तो गज़ब कयो आहे, या जेके गुमराह आहिनि। अॻे ज़माने में मग़दूब चइबो हो यहूदियुनि खे, ऐं ज़ालीन चइबो हो ईसाइनि खे। ज़ालीन माना जंहिं वटि इल्मु घटि हुजे, ऐं मग़दूब माना जंहिं वटि इल्मु आहे पर अमल कोन करे। तंहिं ते मौलाना उबैदुल्लाह सिंधी इन जी तफ़सीर में लिखियो आहे त ज़ालीन उन ज़माने में त हुआ ईसाई, अॼोके दौर में ज़ालीन उहे आहिनि जेको चवे त मूंखे क़ुर सम्झ में कोन थो अचे, जॾहिं की इन्हनि जी तर्जुमा थी चुका आहिनि। तव्हांजो ही सिंधीअ में अवेलेबल आहे, ऐं जेको चएसि क़ुर ॾुखियो मूंखे सम्झ में कोन थो अचे, चए थो इहो ज़ालीन आहे। ऐं मिसाल तौरु हाणे मां विच में खोलियो आहे न, हाणे मिसाल तौरु मां विच मां थो कयां, चए थो जॾहिं क़ुर जूं आयतूं हुनखे पढ़ी ॿुधाइजंदियूं त तकबुर करे वठी थो पुठी ॾिए, ॼण ॿुधई कोन, ॼण की कननि में को मेण पियल अथसि। ऐं जेके माण्हू ईमान आहिनि, अमल सालिह कनि था, उन्हनि लाइ जन्नत नईम आहे, हमेशह रहंदा। अलाह जो सचो वाइदो आहे, अलाह ताला जेको चाहे करे सघे थो। अलाह ताला ज़मीन आसमान पैदा कयो आहे बग़ैर कंहिं थंभ जे या रसीअ जे, ऐं वरी ज़मीन में
पहाड़ फोड़िया अथई त जीअं तव्हांखे ज़िलज़िलो लोॾाए न छॾे, वरी उन में हर क़िस्म जा जानवर फैलाया अथई, वरी आसमान मां तव्हांखे पाणी ॾिए थो जंहिंमां हर क़िस्म जूं मेवा पे। हे मूं वटि अरबी आहे न, मां विचां पढ़ियो न। त हाणे जेकॾहिं केरु तव्हां मां चए त हीउ जेको तव्हां पढ़ियो आहे मूंखे सम्झ में नथो अचे, त पोइ इहो ज़ालीन आहे, इहो गुमराह आहे। छाकाणि त उलमा इन जा तर्जुमा सिंधीअ में कया आहिनि। असांजो क़ुरान जी माना छा आहे? क़ुरान माना अलाह छा थो चवे, यादि रखिजो। पर जे इहो तव्हां मालूम नथा कयो अलाह छा थो चए, त पोइ तव्हां लफ़्ज़ था पढ़ो ऐं लफ़्ज़ ते खणी सवाबु आहे, पर न सम्झण जो गुनाह उन खां 1000 दफ़ा वधीक आहे। हिकिड़ी आयत क़ुरान जी तर्जुमो करे पढ़णु सॼी राति 100 रकात नफ़िलनि पढ़ण खां वधीक अजुर आहे। हिकिड़ी आयत क़ुरान जो तर्जुमो करे सम्झी पढ़णु पूरे क़ुरान जो बग़ैर सम्झ जे ख़तमे करण खां अफ़ज़ल आहे। त इहो मालूम असांखे करिणो आहे। त ज़ालीन इहे आहिनि। हाणे इन्हीअ खे चए थो त हे अलाह हिते सुवाल थो करे त भला इहे गज़ब केरु जंहिंजे मथां थियो आहे, केरु ज़ालीन आहिनि, क़ुरान थो ॾसे। रब साईं फरमाए थो सूरे बकरा, बेस मश्तरू बि अनफुसहुम, चयनि इन्हनि माण्हुनि बुछड़ो कमाई कई आहे पंहिंजे जान जे लाइ। ऐं यकफ़रू बिमा अंज़ल्ला, जो जेको क़ुरान हिननि कोर्स जो किताबु आहे उनखे मञनि कोन था, बग़ियन ज़िद जे करे। ऐं युनज़्ज़िलुल्लाह मिन फ़ज़ली अला मन यशा मिन इबादी, जेको अलाह ताला पंहिंजे बाने ते नाज़िल कयो जेको चाहे थो। फ़बाऊ बि ग़ज़बिन, पोइ इन्हनि कमायो अलाह जो ग़ज़ब, अला ग़ज़बन, ग़ज़ब मथां ग़ज़ब कमायूं। वली काफ़रीन अज़ाबुन मुहीन, अहिड़नि काफ़रनि जे लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। वरी अलाह फरमाए थो सूरे माइदा में, कुल रसूल असां तव्हां ऐलान कयो, हल उन बेवकुम, छा तव्हांखे ख़बर ॾियां, बि शरन मिन ज़ालिक, इन्हीअ खां बि बुछड़ी शइ जी, मसूबतन इंदल्लाह, अलाह वटि जेको ठिकाणो आहे, मन लानहुल्लाह, जंहिं ते अलाह लानत करे, व ग़ज़िब अलैहि, जंहिं ते अलाह जो ग़ज़ब थिए, व जअल मिनहुम किरदतन वल ख़नाज़ीर, ऐं उन्हनि मां ठाहे भोलड़ा ऐं ख़ंज़ीर, अब्द तागूत, ऐं शैतान जा पूॼा करण वारा, उलाइक शरुन मकानऊं, इहे आहिनि बुछड़ा हिन दुनिया में, व अज़ल अन सवाए सबील, ऐं सिधे रस्ते खां थिड़ियल, हे सिधो रस्ते। अॻिते अलाह साईं फरमाए थो, इन लज़ी नतख़ज़ुल इजल, जेके गाबे जी पूॼा कनि था। छा त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम दरिया टिपी पंहिंजे साथियुनि खे वठी वियो, त उते हिंदुनि जा मंदर हुआ रस्ते में। ऐं हिंदू जेके आहिनि उन्हनि जो अक़ीदो इहो आहे त जेके उन्हनि जा बुज़ुर्ग मरी विया आहिनि उहे भॻवान जा प्यारा आहिनि, त उन्हनि जूं तस्वीरूं ऐं बुत रखंदा आहिनि। अॼु बि ईअं आहे। इहे सभई बुत हिंदुनि जा उन्हनि जे बुज़ुर्गनि जा आहिनि, हिस्टोरिकल फिगर्स आहिनि। त हिननि रखियो, प्लस के अहिड़ा जानवर आहिनि जिन खे हू सम्झनि था त असांजे भॻवान या हिस्टोरिकली उन्हनि को कयो आहे जंहिंमें गाबो बची थो वञे, गऊं बची थी वञे, त उन मंदर में हुननि गाबे जो इहो बुत रखे ऐं हुनजी पूॼा पिए कनि। त अलाह फरमाए थो त इहे जेके अलाह खे छॾे कंहिं मख़लूक जी पूॼा कनि था, सयनालहुम ग़ज़बु मिन रब्बिहिम, त इन्हनि ते अलाह जो ग़ज़ब पहुचंदो। व ज़िल्लतुन फिल हयात दुनिया, इहे ज़लील थींदा हिन दुनिया में। व कज़ालिक नज़िल मुफ़्तरी, जेके कूड़ ठाहे माण्हुनि खे अलाह खां डाइवर्ट कनि था, इन्हनि खे इहा ई सज़ा मिलंदी। रब साईं फरमाए थो, कुल या अहलल किताब, ए अहले किताब, ला तग़लू फ़ी दीनकुम, दीन जे मामले में तव्हां ग़ुलू न कयो, ग़ैरुल हक़, जेको हक़ जी ॻाल्हि न हुजे। वला ततबियू अहवा, उन्हनि जे पोयां न हलो, क़ौमुनि अहिड़ी क़ौमुनि जे कद ज़ल्लू, जेके ख़ुदि गुमराह थी विया आहिनि, मिन क़बिल, हिन खां अॻु में, व अज़ल्लू कसीरा, ऐं ॿियनि खे घणो गुमराह कयो अथनि, व ज़ल्लू अन सवाए सबील, जेके सिधे रस्ते खां थिड़ी विया आहिनि। अलाह साईं फरमाए थो त व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, मुंहिंजा ॿानड़ा अहिड़ा आहिनि जेको मां जॾहिं उन्हनि खे रिज़्क़ ॾियां थो त उन मां ख़र्चु कनि था, ग़रीबनि खे ॾियनि था। बल्कि क़ुर में अचे थो त वक़्तगू फ़ी मा आताक अल्लाह दारुल आख़िरत, तर्जुमो अचे थो, मां जेको तव्हांखे हिते माल ॾियां थो न, इनखे कन्वर्ट कयो आख़िरत जी करंसीअ में। तव्हांजो अकाउंट खुली चुको आहे अलाह वटि। हर इंसान खे 3 शयूं मुक़ररु आहिनि। तव्हांजो जन्नत में जेको लोकेशन मिलणी आहे उहा अलाट थियल आहे, जेको जहन्नम में लोकेशन में उहा बि अलाट थियल आहे, ऐं जेको तव्हां हितां मोकिलियो था अकाउंट में उहो बि अलाह वटि अकाउंट में जमा थियल आहे। हाणे लोकेशन ॿई आहिनि। हाणे उहो तव्हां ते आहे त जन्नत वारी लोकेशन वठो त जहन्नम वारी ख़तमु थी वेंदी, पर जे जहन्नम वारी लोकेशन वठंदव त उहा ई मिलंदी जेका अलाट थियल आहे। त हर इंसान जे लाइ जन्नत में बि अलाटमेंट मौजूदु आहे, जहन्नम में बि अलाटमेंट मौजूदु आहे, ऐं अकाउंट जेको ट्रांसफ़र कयो था उहो अलाह वटि आहे नेकिन जे सूरत में। त
त अलाह त चए थो त वब्तगू फी मा आताक अल्लाह, माना कन्वर्ट कयो जेको कुझु अलाह ॾिनो अथव फी दार अल आख़िरत, आख़िरत जे लाइ इहो करिणो आहे तव्हांखे। त चए थो व मिमा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, जेको मूं रिज़्क़ मान अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था। इन खे एक्सप्लेन थो करे कीअं ख़र्चु करे। हाणे उहो सुवालु छा आहे, लम युबैन अलाह ताला हिन अल क़दर अल्लज़ी यमबगी इन्फ़ाक़ो, चए थो अलाह हिते ॾसे त कोन थो त केतिरो ख़र्चु कयूं। वदईन यमबगी अमसाको, त इन जो अचे थो यसलूनक माज़ा युनफ़िक़ून, तव्हां खां पुछनि था त असां केतिरो ख़र्चु कयूं। कुलिल अफ़ू, माना जेतिरो तव्हांजे ज़रूरतुनि खां वधीक आहे उहो ख़र्चु करे छॾियो। जेको तव्हांजी ज़रूरतुनि खां वधीक आहे उन खे कन्वर्ट करे छॾियो, मथे मोकिले छॾियो। कज़ालिक युबैनुल्लाहु लकुम आया, चए थो अलाह साईं चए थो ॾिसो मां तव्हांजे लाइ कीअं इहे कानून तव्हांखे क़ुर में ॾसियां थो, लअल्लकुम ततफ़क्करून, त जीअं तव्हां सोचो। त माना जेका शइ तव्हांजी ज़रूरत खां वधीक आहे उहा अलाह ख़र्चु कयो, वरी अलाह तव्हांखे ॾींदो। वरी हदीस शरीफ़ में अचे थो जामे तिर्ज़मीअ में त या इब्न आदम इन कन तब्ज़ुल फदल ख़ैरुल लक, चए थो जेकॾहिं तूं अलाह जे रस्ते में ज़ाइदा माल ख़र्चु कंदे तो लाइ बहितर आहे। इन तमसिकुहु शरुन लकुम, पर जेके हरू भरू गॾु करे रखंदे जेके तुंहिंजी ज़रूरत खां वधीक आहे त इहो तव्हांजे लाइ नुक़सान जो सबबु थींदो। वला तुलाम अला कफ़ाफ़िन, हा बाक़ी इहो आहे त जेकॾहिं हाजत आहार ख़र्चु कयो था त उन ते का सख़्ती कान्हे। बद बिमन तऊल, ऐं उन खां सभ खां पहिरीं इहो ख़र्चु कयो कंहिंसां जेके तव्हांजा वेझा माइटनि, अज़ीज़ भेनरूं जेके आहिनि जंहिंजी शादियूं थियलियूं आहिनि उन्हनि जी त आहे। ऐं अल यदुल उलिया ख़ैर में यदुल सुफ़ला, जेको ॾियण वारे जो हथु मथे हूंदो आहे, वठण वारो हेठि हूंदो आहे, इहा तव्हांजी इज़त आहे इन में, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू, पर जेकॾहिं जेके अलाह जे रस्ते में ख़र्चु कंदा, लम युसरिफ़ू, पर इहे ज़ाया नथा कनि। कंहिंखे ॾेखारण लाइ पैसो ज़ाया करणु वधि में वधि बेवकूफ़ी आहे। त मां इन लाइ गाॾी सुठी वञे माण्हू चवंदा लहे थो करे, या मां अहिड़ा कपिड़ा पायां माण्हू चवनि हा सुठो कपिड़ो पायो पंहिंजी ख़ुशीअ जे लाइ। कॾहिं बि न इन सोचिजो त माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि। ऐं जेको आहे या मां अहिड़ी गाॾी वठां जो माण्हू हरू भरू जेके घरनि खे वठी था डेकोरेशन कनि शोबाज़ीअ जे लाइ, इहो गुनाह आहे। चए थो वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू, ज़ाया कोन था कनि, वलम यक़्तुरू, न को कंजूसी था कनि, वकान बैन ज़ालिक क़वामा, विच जो रस्तो वठी हलंदा। अलाह पाक खे मुंहिंजो पार्ट 1 आहे, पर इनशाला ॿिए जुमे ते सेकंड पार्ट हलंदो। त माना क़ुरान सां बयानु थो करे, का शइ छॾे कोन थो। हर शइ खे जेकॾहिं हिकिड़ी जाइ ते एक्सप्लेन न आहे त क़ुर जे ॿियनि आयतुनि ते एक्सप्लेन थी वञे। हे रिकॉर्ड बि थिए थो, इहो यूट्यूब ते बि अची वेंदो, इन खे महिरबानी करे वरी ॿुधो ऐं ॿियनि ताईं पहुचाईंदो त इहो बि तव्हांखे सवाबु थींदो। छो त हिन में मां पंहिंजी ॻाल्हि कयां ई कोन थो, मां तव्हांखे ॾेखारियां छो जे लाइ थो ॾेखारियां, इन लाइ त मतां चओ त मां का ॻाल्हि कई आहे, मूंखे त अचे बि कुझु कोन थो। तंहिंजे करे हीउ ॾेखारण जो मक़सदु ई इहो हूंदो आहे त तव्हांखे यकीन अचे त अलाह ईअं थो चवे या अलाह जो रसूल ईअं थो चवे। सुभान रबिक रबिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह। अॼु शाम जो 5 बजे इहो साॻियो वरी